अस्सलामुअलैकुम। जियां त मां अॼु दौड़ शहर खां 2 किलोमीटर ओलह साइड ते फारसीअ जो ॻोठु सॾिबो आहे, उते आहियां। उते हिकु रहंदड़ शख़्सियत आहे जेका पाकिस्तान खां बि अॻु में जी आहे ऐं उनजी उमिरि 95-96 साल आहे ऐं पाण भेट धणीअ जा पारखूं आहिनि, उन सां मोहबत कंदड़ आहिनि। अॼु उन सां असां मुलाक़ात कंदासीं ऐं उन सां असां अॼु कचहरी कंदासीं। चमाई तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो। हाँ साईं, मुझो नालो माही फ़कीर सोलंगी। पारसी जो ॻोठ में आयासीं, पर पहिरें असां सेमण जा रहाक हुआसीं। सेमण मां असां हिते जॾहिं आयासीं तक़रीबन मुंहिंजी उमिरि उन टाइम 15-16 साल हुई, पर अञा पाकिस्तान कोन थियो। हिन ॻोठ में आए खां पोइ लिगारी, लाछारी, हिंदू क़ौम बि काफ़ी, ठकुर, सिख, भील, मेघवाड़, इहे क़ौमूं हूंदियूं। उन खां पोइ हीउ जेको हिते असांजो ज़मींदार हो फारसी हो। सम्झ ॿारहाड़ी जी ज़िंदगी माल बाल चालींदासीं। उन खां पोइ वरी हिते हिन जॻह ते स्कूल थियो, 4-5 दर्जा मां हिते पढ़ियुसि। कुझु वरी 2-3 दर्जा वरी हेॾा नवाब शाला मोहम्मद लाइक ज़रदारी जो ॻोठु 5-6-7 दर्जो हो, मूं उते पास कयो, पढ़ियासीं। इहा हींअर चाचा उमिरि तव्हांजी केतिरी हूंदी? तक़रीबन हींअर मुंहिंजी साईं उमिरि 95 या 96 साल। ये 96 खां 2-3 महीना घटि आहे। अच्छा, पाकिस्तान जी आज़ादी टाइम तव्हां केतिरा हुयो? मां तक़रीबन 15-16 साल। तव्हांखे यादि आहे जॾहिं पाकिस्तान आज़ाद थियो? बिल्कुलु यादि आहे, बिल्कुलु यादि आहे। अची ईअं झंडा खणी अची भॼूं, पाकिस्तान पाकिस्तान। ॿियो त कोन इल्मु कोन हो, हेॾो शऊर कोन हूंदो। पाकिस्तान थो थिए हीअं सो, भाई पाकिस्तान में वेठा हूं, चए न काइदे आज़म लियाकत अली मोहम्मद अली जना इहो पाकिस्तान था कनि। पोइ पाकिस्तान जो मतिलबु छा? ला इलाहा इल्लल्लाह। तक़रीबन तव्हांजी नज़र में त भिट धणी, तव्हांजी नज़र में सुभान अल्लाह, भिट धणी साईं वॾो हिकिड़ो शाइर, मलूक शाइर ऐं सुघड़। लतीफ़ सरकार जी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ो हारी आहे, ॿिज पियो छटे। सोने खां जमा छा थो करे? चइसि कणिक जो ॿिज पियो छटां। छटियूं पियो, पोइ वारा कॾहिं वारा बूटो थो चए 2 महीननि खां पोइ रही ज़िंदगी त वरी मोटी ईंदुसि। 2 महीननि खां पोइ लतीफ़ सरकार वियो पोइ कणिक जो बूटो एतिरो एतिरो हुजे, एतिरा सेंग ढलियो बीठो हुजे। सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। उहो हारी बि मिलियो, पाणी छॾियो बीठो हुजे। साईं तव्हां साॻा आहियो? हा बाबा असांजो। जे महिल हाणे इहो बूटो थियो, चयासीं संग बि जहिड़ो त हींअर अन्न बि तयारु आहे। त हाणे इहो संग हिकिड़ो भञी आहे, संग भञी अची हथ ते मरोटे हुनखे फूके लतीफ़ सरकार खे हथ ते ॾिनी। गॾिया लतीफ़ सरकार पूरा 30 दाणा। लतीफ़ ॾिठो त हिकिड़ो दाणो छॾियो, उन में अलाह साईं तोखे केॾी बरकत हुजी, 30 दाणा छॾिया। उहो लतीफ़ सरकार शाइर हो। पोइ उन हारी जे रूबरू चए त हिकिड़ी बेत फरमाए कि कणा मंझि करार हुआ हिकांदा हिकु संग, कणा मंझि करार हुआ हिकांदा हिकु संग में, ॻाहे ॻाह फिराक जी हुते धणीअ कया धार, आउं न ॼाणा बिहार त केरु मिलिया दा सर त उहे ई साॻा, पर यार पखी मंझनि ॿिया लोचींदड़ लतीफ़ चयो वेचारा विया, अहिड़ा चए लोचा पिया जन किजर करे किनू कई। हाँ, लतीफ़ सरकार वरी हिकिड़े हंधि वियो। मंझंदि जॾहिं दुपहर जो टाइम थियो, लतीफ़ सरकार चयो वणक अहिड़ी वणकार जाचो नार जाचो त उते पाणी ढुक पियूं, निमाज़ पढ़ूं, सुम्ही बि रहूं। अॻिते अचनि सुभाणे लाइ हिकिड़ो उठ गाह पियो खाए, ऐं नार बि आहे, 2 वण बि आहिनि, ऐं आहे केरु कोन। उते पाणी बीठो आहे अॾ में, पाणी थधो पीतो, वुज़ू कयूं, निमाज़ पढ़ी सुम्ही रहिया। शाम जा 4-4:30 थिया त उहो जेको उठ जो धणी हो नार जो आयो। सलाम वालेकुम, वालेकुम। 50 साल में को माण्हू मूं कोन अॼु वाहिद बुज़ुर्ग मूं वटि, सभिनी खे पहिरें पियो पए महिरबानी साईं महिरबानी। मूं वटि तरसो, चए त तुंहिंजी इजाज़त खां बिना ई असां बिना इजाज़त पाणी बि पीतो आहे, वुज़ू बि कई अथऊं, निमाज़ पढ़ी अथऊं। हाणे असांखे इजाज़त ॾे, असीं ईंदासीं अॻिते, बसि तुंहिंजो सभु कुझु खाधोसीं। साईं जिन उते बि छा त हिन नार करे चाढ़ियो। हा त साईं शाइरो मथां बीह, सुभाणे सभु लोटा साबित आहे। वरी हिकिड़ो लोटो अहिड़ो जो पाणी खणे मथां पाणी हार जहिड़ो लोटो भॻंदो। साईं अॻिते वियो, अॻिते वञी साईं शाइर था कई हो। साईं उन नार जे बारे में छा पियो फरमाए?
चए पियो त तरे भॻल किंगरी तूं भई ठला फेरा ॾी, तरे भॻल किंगरी तूं भई ठला फेरा ॾी, न को आणी न को नी, तॾहिं बि सलाड़ियो वञी साथ सां। चए माई तव्हांजो पसंदीदा रंग कहिड़ो आहे? मुंहिंजो रंग पसंदीदा कारो रंग मुंहिंजी पसंदि आहे। ऐं तव्हां पसंदीदा तव्हांजो खाधो कहिड़ो आहे? खाधो सादो खाधो, जीअं पहिरें माण्हू लस्सी मखण खीर इन जी पैदाश बि पसंदि, ॿियो त हीअ मिर्च ऐं हीअ जेका आम कढ़ायूं बिल्कुलु पसंदि न आहे। ऐं उन खां पोइ सादगी, ऐं चवंदो आहे हिकिड़े वेले जो अटो वञो जे पर मौला करे महिमान अचे। ऐं तव्हांजी पसंदीदा का शख़्सियत? फ़िक्सत इहा आहे जेका बिना लालच कंहिंसां कचहरी करे ऐं कचहरी राह ख़ुदा करे, जेके 5 मिंट कचहरी में ॾिए कंहिंखे कंहिं बि माण्हू खे अलाह रसूल जी ॻाल्हि करे, बाक़ी ॿी ॻाल्हि दुनिया जी हुजे। चयासीं तव्हां पंहिंजे तरफ़ां को माना ॾिसंदड़नि खे को पैगाम ॾियणु चाहियो? असांजो पैगाम इहो आहे त हालात तमामु ख़राबु आहिनि। अलाह खे अर्ज़ु कयो त हीअ जेके मुसीबतूं तूफ़ान आहिनि इहे हटी वञनि, जंहिं में ताक़त आहे त अलाह जे नाले ते ॾे, ख़ैर ख़ैरात करे, कंहिं ग़रीब जी मदद करे, पाड़े वारे जी मदद करे, पाड़े वारे में कॾहिं बि बुरी नज़र न तके। जी नाज़रीन, तव्हां चाचे माहीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हू बिरशाह जो पारखू आहे, बिरशाह सां मुहबत कंदड़ आहे, ऐं इंशा अल्लाह ताला मां उमीद थो कयां त तव्हांखे कचहरी अॼु जी वणी हूंदी, ऐं इंशा अल्लाह वरी कंहिं नई शख़्सियत सां मिलंदासीं ऐं कचहरी कंदासीं। तेसीं ताईं ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।